उसी के काम आया। गुरु नानक सिखन जो पेशवा इमाम है पंजी परवास में मस्त ये कलंदर पाक परवास कंदो हुयो। ई हजरत गुरु नानक भी परवास कंदा हुया। एक दफ़ा पंजी परवास में मस्त हुया। मां गुजारिश कया थी प्लीज ताजी बुधन जी गाला आई ता ये बुधो गाल। हजरत गुरु नानक पंजी परवास में मस्त हुया। मुरीद चयो त जे हो गुरु की। हजरत गुरु नानक चन था त जगत का गुरु हुसैन, जगत का गुरु हुसैन, ऐसा गुरु न कोई, जैसी करनी कर गया ऐसी करे ना कोई। लाल मेरी पत रखिया भला झूले लालन हो। लाल मेरी दमादम मस्त कलन कलंदर पाक हुसैनी लाल कलन अली रग रग दे दमादम मस्त कलन कलंदर पाक कलन हुसैनी लाल कलन अली रग रग दे दमादम मस्त कलंदर कलंदर पाक कलंदर हुसैनी लाल कलंदर अली रग रग दे अंदर दमादम मस्त 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 कलंदर पाक कलंदर हुसैनी लाल कलंदर अली रग रग दे दमादम मस्त कलंदर कलंदर पाक कलंदर हुसैनी लाल कलंदर अली रग रग दे अंदर दमादम मस्त कलंदर कलंदर मस्त 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 कलंदर पाक की आपको नौबत तेरी नौबत तालियों दो।
मोहब्बत बाजे इरशाद भाई ऐं मुंहिंजे लाइ इरशाद अली ऐं मुंहिंजे लाइ हिकु वॾी ऑनर जी ॻाल्हि आहे जो हिननि जो मूंसां गॾु साथ आहे ऐं मां इहो ॿुधाईंदी हलां त हिकु त तव्हांजी दुआ ऐं सिंधु खां अलावा मुंहिंजी का पहचान कोन्हे ऐं ॿी मुंहिंजे हिन म्यूज़िशियन खां अलावा मुंहिंजी का पहचान कोन्हे त हिननि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं अचनि ज़ोरदार जनना जनना तेरी नौबत बाजे जनना जनना तेरी